शेयर कंदासीं ठठो मां जिते पीएमसी पारां सिंध जे उम्मीदवारनि खां वरितल एंट्री टेस्ट में सिंध जे उम्मीदवारनि सां वॾी वेसाघाती जो इंकशाफ थियो आहे। ठठो मां इहा अहम ख़बर मां सां शेयर कंदा आहियूं जिते पीएमसी पारां वरितल एंट्री टेस्ट में सिंध जे उम्मीदवारनि सां वॾी वेसाघाती जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। सिंध जो डोमिसाइल रखंदड़ शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि जे रोल नंबर ते पंजाब ऐं केपीके जा उम्मीदवार कामयाब करार ॾिना विया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट करे रहिया आहियूं। नाज़रीन, इहा ठठे मां अहम ख़बर मां सां शेयर कंदा हलूं। जॾहिं त वधीक अपडेट कंदा हलूं त मज़ाया अदाकार ज़ुल्फी शाह उर्फ़ बसर बादशाह जी न्याणी जे हक़ ते केपीके उम्मीदवार जो धाड़ो लॻो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ठठे वासड़ शागिर्दियाणी मुज़मिल काइनात जे रोल नंबर ते केपीके जी अक्सा गुल खे कामयाब करार ॾिनो वियो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। ठुलवासी शागिर्द बरकत अली जे रोल नंबर ते पंजाब जो डोमिसाइल रखंदड़ उज़ैर अहमद कामयाब करार ॾिनो वियो आहे। जॾहिं त ॿुधायो वञे पियो त सिंध जे उम्मीदवारनि सां वॾी वेसाघाती आहे जंहिंजो अहम इंकशाफ साम्हूं आयो आहे। सिंध जो डोमिसाइल रखंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जे रोल नंबर ते पंजाब ऐं केपीके जा उम्मीदवार कामयाब करार ॾिना विया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। मज़ाया अदाकार ज़ुल्फी शाह उर्फ़ बसर बादशाह जी न्याणी जे हक़ ते केपीके जे उम्मीदवार जो धाड़े जो इंकशाफ साम्हूं आयो आहे। अहम ख़बर बाबति तव्हांखे ठठे मां अपडेट कंदा हलूं त सिंध जा उम्मीदवार सिर्फ़ु 33% जॾहिं त पंजाब जा 73%, केपीके जा 47% ऐं गिलगित जा 71% पास थिया आहिनि। अहम ख़बर बाबति तव्हांखे अपडेट कंदा हलूं। पीएमसी पारां वरितल एंट्री टेस्ट में सिंध जे उम्मीदवारनि सां वॾी वेसाघाती जो इंकशाफ थियो आहे। महबूब बिरोई असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे, तफ़सील मालूम कंदासीं। जी महबूब, वधीक छा तफ़सील आहिनि? जी मगर ताज़ो जेके पूरे सिंध समेत पाकिस्तान जी जेका आहे गॾियल तौर ते टेस्ट वरिती वई मेडिकल दाख़िलनि लाइ उम्मीदवारनि खां, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिसो वरितो। उन हवाले सां मुख़्तलिफ़ तज़ाद साम्हूं शुरूआती तौर ते ईंदा रहिया, पर आम इंकशाफ साम्हूं आया आहिनि ऐं उन मुताबिक़ जेके सिंध जा जेके शागिर्द आहिनि पाकिस्तान मेडिकल कमीशन ते केतिरा ई सुवाल उभरी रहिया आहिनि ऐं उनजी रिज़ल्ट जेका आहे उहा तकरारी बणजंदी पई वञे। उन हवाले सां त हिकिड़ो जेका इंकशाफ साम्हूं आयो आहे त सिंध जे सिर्फ़ु जेका रिज़ल्ट मुताबिक़ 33% जेका आहे उम्मीदवारनि खे पास ॾेखारियो आहे। बाक़ी जेके आहिनि उम्मीदवार आहिनि उहे सभिनी खे जेको आहे फेल करार ॾिनो वियो आहे। साॻी रीति पंजाब जे जेके आहे 73 जेको आहे % उम्मीदवारनि खे पास ॾेखारियो वियो आहे ऐं तमामु घटि यानी जेको आहे 27% जेको आहे उहे फेल ॾेखारिया विया आहिनि। अहिड़ी रीति गिलगित सभ खां वधीक टॉप कयो आहे, 71% गिलगित जी ॾेखारी वई आहे पासिंग, जॾहिं त जेके केपीके आहे उहो 47% हुनजी आहे, यानी सभ खां घटि जेको आहे सेकिड़ो आहे उहे सिंध जे शागिर्दनि जो शागिर्दियाणियुनि जो आहे। उन सां गॾोगॾु ॿियो जेको इंकशाफ साम्हूं आयो आहे, वधीक इंकशाफ अची रहिया आहिनि, पर ठठे जी जेका आहे मज़ाया जेको ठठे जो आर्टिस्ट आहे ज़ुल्फी उर्फ़ बसर बादशाह, उनजी जेका न्याणी आहे जेका उम्मीदवार आहे उते उन जेको आहे एग्ज़ाम ॾिनो आहे, उन 29/01/748 उनजो जेको सीरियल नंबर आहे रोल नंबर आहे उनखे जारी थियो हो। उनजे जाइ ते उनजो नालो मुज़मिल काइनात आहे। उनजे जाइ ते साॻिए सीरियल नंबर ते जेका हिकिड़ी अक्सा गुल नाले सां आहे शागिर्दियाणी आहे जंहिंखे कामयाब करार ॾिनो वियो आहे, जंहिंजी डोमिसाइल जेको आहे केपीके जो शो कयो वियो आहे। उहा जेका आहे शागिर्दियाणी चवनि था उहा साण ज़्यादती आहे। साॻिए वक़्त ते ठुल जो रहवासी जेको बरकत अली जेको शागिर्द आहे उनजो जेको आहे 40/023/76 जेको रोल नंबर आहे उनजे जाइ ते रोल नंबर साॻियो ॾेखारियो वियो आहे। उनजी जाइ ते उज़ैर अहमद जो केपीके जो आहे। जी महबूब बिरोई अपडेट करण लाइ अव्हां जी वॾी महिरबानी।